अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिनते हवा में आऊं हैं ज़ायदा ताजबड़ो। नाज़रीन को दौर हूंदो हो त असां वटि छोकिरियूं सिर्फ़ु हिकिड़े टीचिंग जे शोबे में ईंदियूं हुयूं, उन खां वधीक हो अॻिते वधी न सघंदियूं हुयूं। ऐं उन खां पोइ वरी हिकिड़ो आयो त भई डॉक्टर थियणो आहे, बसि हिकिड़ी टीचर हिकिड़ी डॉक्टर, माना छोकिरियुनि जा ख़्वाब सिर्फ़ु हिते महदूद हुया त हिकिड़ी टीचर थियणो आहे, हिकिड़ो डॉक्टर थियणो आहे। पर आहिस्ते आहिस्ते वरी हिकिड़ो ट्रेंड अची वियो त छोकिरियूं अॻियां बि जेके फील्ड हुयूं उन्हनि में बि अची वियूं। मुख़्तलिफ़ शोबा हुआ जेके छोकिरियुनि जॉइन कया, के वकालत में अची वियूं, के चऊं त पायलट थी वियूं, के इंजीनियर थी वियूं, ऐं मुख़्तलिफ़ शोबा हुआ जेके हुननि सिलेक्ट कया ऐं कामयाब बि वियूं। अॼु बि असां ॾिसूं था त असांखे पंहिंजी सोसाइटी में पंहिंजे आस पास एॾियूं केतिरियूं छोकिरियूं नज़र अचनि थियूं जेके तक़रीबन ज़िंदगी जे हर शोबे में मौजूदु आहिनि। पोइ किथे कुझु कामयाब आहिनि, कुझु नाकाम आहिनि, पर ज़रूरु इहो न आहे त सभु नाकाम हुजनि। काफ़ी छोकिरियूं आहिनि जेके तमामु घणी अॻिते वधी अची चुकियूं आहिनि ऐं तमामु घणियूं कामयाब आहिनि। पर मुंहिंजे अॼोके प्रोग्राम जेको टॉपिक आहे उहो इहो आहे त वकालत जे शोबे में छोकिरियुनि जो छा मुस्तक़बिल आहे। जेके छोकिरियूं असां वटि वकालत में अचनि थियूं उन्हनि जो छा मुस्तक़बिल आहे, छा उहो अॻियां वधी सघनि थियूं, कामयाब वकील थी सघनि थियूं या जज थी सघनि थियूं, आख़िर उन मुस्तक़बिल किथे अची बीहे थो। अॼोके प्रोग्राम जे हवाले सां मूंखे ख़ुशी थींदी आहे अव्हां बि जेको नंबर अची रहियो आहे स्क्रीन ते उहो डायल कयो, लाइव कॉल्स कयो, सलाहूं ॾियो, तजवीज़ूं ॾियो। मुंहिंजा महिमान बि मौजूदु आहिनि, तिन खां तव्हां सवाल पुछी सघो था। मुंहिंजी पहिरीं महिमान एडवोकेट राव उरुस राजपूत आहिनि ऐं मुंहिंजी ॿी महिमान आहे एडवोकेट आसमा अबड़ो। तव्हां ॿिन्ही खे प्रोग्राम में भली कार चवंदसि। ऐं राव उरुस राजपूत, मुंहिंजो पहिरियों सवाल तव्हां खां इहो हूंदो त जे छोकिरियूं असांजूं वकालत में अचनि थियूं, एडवोकेट थी वञनि थियूं, मुस्तक़बिल छा है इन्हनि जो? देखिए, कोई भी प्रोफेशन हो जिसमें कोई भी खवातीन जाती हैं, और आजकल अभी आपने खुद भी बताया, इसके अलावा भी हम देख रहे हैं कि वो काफ़ी सारे प्रोफेशंस इवन के जहाज़ तक चला चुकी हैं, पायलट भी बन चुकी हैं, फाइटर्स भी बन चुकी हैं। तो वकालत तो मैं समझती हूँ उससे तो बहुत आसान पेशा है, और ये सिर्फ एक प्रोफेशन है। हमें ये नहीं देखना चाहिए कि औरत के लिए है या किसी मर्द के लिए। प्रोफेशन प्रोफेशन होता है। हमारी जो उर्दू लुगत है और जो सिंधी लुगत है उसमें भी कहीं भी आपको ये नज़र नहीं आएगा जो लोग अक्सर बोलते हैं कि जनाब ये वकीलाड़ी है। वकीलाड़ी कोई वर्ड ही नहीं है। अगर आप पीपीसी का सेक्शन उठाएं 8, हमारा जो पाकिस्तान पीनल कोड है, उसके मुताबिक भी जो जेंडर को डिफाइन किया गया उसमें साफ कहा गया है कि ही का वर्ड इस्तेमाल हुआ है। अब हम ये कहें कि इसका मतलब खवातीन को सजा नहीं देनी चाहिए, लेकिन वो ही अप्लाई होगा शी पर भी, इट पर भी और दे पर भी। कानून भी हमें यही बताता है। आप कॉन्स्टिट्यूशन में चले जाएं, 21 आर्टिकल उठाएं तो वो भी ये कहता है कि डिस्क्रिमिनेशन तो होनी ही नहीं चाहिए। तो बहुत जबरदस्त प्रोफेशन है, बहुत खूबसूरत प्रोफेशन है, और लेडीज को चाहिए कि उस प्रोफेशन में ज्यादा से ज्यादा आए, कॉन्फिडेंट रहें। एक औरत जब इतना सब कुछ कर सकती है, मुल्क चला सकती है, घर चला सकती है, जहाज चला सकती है, तो ये प्रोफेशन तो उसके मुकाबले में कुछ भी नहीं है। बहुत अच्छा प्रोफेशन है। मैं तो बहुत ज्यादा सेटिस्फाइड हूँ। अब खुश बहुत खुश हूँ। सही। आसमा अबड़ो ॾांहुं हलूं। आसमा, तव्हांखे छा थो मुस्तक़बिल नज़र अचे वकालत में छोकिरियुनि जो? मैडम, मूंखे पहिरीं त आउं थैंक्स चवंदसि तव्हांखे, ऐं आई थिंक टियों चौथों दफ़ो पंहिंजी मुलाक़ात थी आहे। सो प्रोफेशन जे हवाले सां जीअं त आउं पाण हिकु एडवोकेट आहियां ऐं इन ई फील्ड सां बिलोंग कयां पई, त गुज़िरियल 3-4 सालनि बैक ते अगरि असां वेंदासीं त असांखे हालात कुझु ॿिया नज़र अचनि पिया। पर अॼु जॾहिं असां ॾिसूं था त हालात काफ़ी बहितर नज़र अचनि था। मतिलबु पहिरीं इहो हुयो त काफ़ी छोकिरियूं LLB कंदियूं त हुयूं, पर उहे असांखे कॉलेजिस में ई नज़र ईंदियूं, यूनिवर्सिटीज़ में, मतिलबु हू प्रैक्टिस कंटिन्यू न करे सघंदियूं हुयूं। ऐं हाणे ओतिरियूं ई छोकिरियूं, ओतिरो ई तादाद असांखे मुख़्तलिफ़ कोर्ट्स में बि नज़र अचे थो। हैदराबाद कोर्ट्स में मोर देन आई थिंक 200 तव्हांखे रेगुलर वकील्स नज़र ईंदियूं, फीमेल एडवोकेट्स जेके अचनि थियूं। उनखां अलावा अगरि असां सिंध जे ॿियनि इलाइक़नि जी ॻाल्हि कंदासीं, कराची, दादू, नंढा इलाइक़ा जेके हिकिड़ो कंजेस्टेड माहौल जिथां जो आहे, उते बि तव्हांखे काफ़ी सारियूं फीमेल्स एडवोकेट नज़र ईंदियूं। ऐं ख़ुदि हुतां LLB कई आहे, उते प्रैक्टिस बि करे चुकी आहियां लाड़काने में। सो फ्यूचर जी ॻाल्हि अगरि असां कयूं था त फ्यूचर ॾाढो ब्राइट आहे हिन में। ॻाल्हि सिर्फ़ु हिते ख़तमु नथी थिए त जज थियणो आहे या वकालत करणी आहे। हाँ, अगर फैमिली जीअं तव्हां छोकिरियूं जेके आहिनि सो कंफर्टेबल सम्झंदियूं आहिनि टीचिंग खे, त मंझंदि खां पोइ घर अची वेंदासीं, डॉक्टरी खे कंफर्टेबल, अहिड़ी तरह ही बि फील्ड कंफर्टेबल आहे। इन हवाले सां अगरि तव्हां
प्राइवेटली पंहिंजी एडवोकेसी नथा करणु चाहियो ऐं तव्हांजो जॉब पर्पज़ आहे त मूंखे साइड इनकम बि हुजे या एडवोकेट बि हुजां, त हाणे आउं तव्हांखे ॿुधायां त तक़रीबन जेके बि डिपार्टमेंट्स आहिनि एजुकेशन जा, हेल्थ जा, जेके बि डिपार्टमेंट में जॉब अनाउंस थियनि थियूं उन जे लाइ लीगल एडवाइज़र कंपलसरी आहे। तव्हांजो जेके बैंकिंग आहिनि उन में तव्हांखे जॉब्स, बैंकिंग में जॉब्स अचनि थियूं उन में लीगल एडवाइज़र घुरनि था ऐं लीगल एडवाइज़र जे लाइ LLB हुजणु लाज़मी आहे। त आउं इहो चवां पई त तव्हां हिकु सुठा वकील बि थी सघो था, सुठा जज बि थी सघो था, बट अगरि तव्हांखे सिर्फ़ु जॉब करणी आहे त उन वाले सां बि अगरि तव्हां कंहिं बि कंपनी जा हिकिड़ा फेमस लीगल एडवाइज़र थी वञो था या कंहिं बैंक जा थी वञो था त तव्हांजो जेको इनकम जो मसलो आहे उहो बि हल थी थो वञे। ॻाल्हि असमा उहा आहे त पैशन केतिरो आहे, हुन में जज़्बो केतिरो आहे। जेतिरो जज़्बो हूंदो जंहिं बि शोबे में हुजो तव्हां, जेके हिकिड़ो जज़्बो तव्हां में आहे त तव्हां यकीनन अॻियां वधी सघो था। पर जेकॾहिं हिकिड़ो सिर्फ़ु इन पर्पज़ खां त उहो नौकिरी मिले, पोइ घर में वेठा हुजो बसि नौकिरी आहे पोइ जहिड़ी हली न ॾिसो, अगरि इहा बि हिकिड़ी आहे पंहिंजी जॻह ते थिंकिंग हूंदी आहे, आहे, पर फीमेल्स जे लाइ वरी ॿियूं बि काफ़ी सारा इशूज़ थींदा आहिनि। जॾहिं घर थी थो वञे, माना हिकिड़ी शादी खां पहिरीं वारी लाइफ त डिफरेंट आहे, शादी खां पोइ वारी लाइफ अञा चेंज थी थिए त किथे किथे उहो जज़्बो, उहो कॉन्फिडेंट धीमो पइजी वेंदो आहे या माण्हू थकिजी वेंदो आहे त पोइ वरी माण्हू इहो सोचे त यार न वकालत कयां, करे बि न सघंदमि, हिन खां सवाइ टीचिंग कयां। त उन जे लाइ आउं इहो चवां पई त ईअं बि न सोचणु खपे त यार न करे सघंदसि। तव्हां कोशिशि कयो ऐं तव्हां करे सघो था। ऐं मूंखे त ॾाढी ख़ुशी थिए पई त मतिलबु पहिरियां इहो हूंदो त जेके जॉब्स ईंदियूं हुयूं मैजिस्ट्रेट जूं, सिविल जजिस जूं, उहे ईअं ई कंहिंजी सिफारिश, कंहिंजे चवण ते कंहिं न कंहिंखे मिली वेंदियूं हुयूं, छो त कॉम्पिटिशन न हूंदो, फीमेल्स हूंदियूं ई न हुयूं ऐं तमामु घटि छोकिरियूं अप्लाई कंदियूं हुयूं। ऐं हाणे एतिरो कॉम्पिटिशन वधी वियो आहे जो माना उन्हनि खे बि ॾींहं राति महिनत करणी पवे थी ऐं मुश्किल बणिजी वियो आहे, हिकिड़ो कॉम्पिटिशन वारो माहौल पैदा थी वियो आहे। सो मूंखे त फ्यूचर ॾाढो ब्राइट नज़र अचे पियो। सही। अच्छा उरुस राजपूत, अॼु असां ॾिसूं था जेकॾहिं त कुझु साल पहिरें जी भेट में असां वटि छोकिरियूं तादादु वधियो आहे वकालत में, इन जो छा सबबु आहे? छोकिरियूं तादादु एॾो वधी छो वियो? घणियूं अची वियूं आहिनि वकालत में, पहिरीं घटि हुयूं। मेरे हिसाब से मुझे ये लगता है कि शायद उस वक्त, क्योंकि आजकल भी अगर हम देखें तो तमाम लड़कियों के जहन में एक ही चीज़ होती है, या तो वो डॉक्टर बन जाए या वो इंजीनियर बन जाए। ज़्यादातर डॉक्टर के शोबों को ज़्यादा पसंद करती हैं। वो ये समझती हैं कि ये प्रोफेशन हमारे लिए बेहतर नहीं है, अच्छा नहीं है। उसकी बहुत सारी वजूहात हैं, क्योंकि हम जिस एक्चुअली अपने माशरे को अगर देखें तो वो मेल डोमिनेटिंग सोसाइटी है। तो अक्सर खवातीन की, क्योंकि मशरक की लेडीज़ की तरह जो है वो हमारी सोच है, हमारी जो परवरिश होती है, हर घर का माहौल डिफरेंट होता है, उस हिसाब से वो हर घर से आ रही हैं। कहीं पर ऐसा होता है कि जॉइंट फैमिली होती है तो उन्हें चाचा के आगे, बाबा के आगे और ताया अब्बू के आगे जो है अपने बोलने नहीं पड़ता, तो वो खामोश खामोश सी होती हैं। ख्वाहिशात हैं लड़कियों की, क्योंकि जब मैं कभी लेक्चर डिलीवर कर रही होती हूँ अपना, या मैं कहीं भी जाती हूँ एज अ गेस्ट, तो वहाँ पे काफ़ी लड़कियाँ इम्प्रेस होती हैं। वो कहती हैं हम ज्वाइन करना चाहते हैं लेकिन हमें फैमिली की तरफ से परमिशन नहीं है। वो कहते हैं कि फील्ड आपके लिए अच्छी नहीं है। तो फील्ड अच्छी या बुरी नहीं होती, ये हम उसे अच्छा या बुरा बनाते हैं। मतलब अगर ज्यादा बड़ी हैं लड़कियां तो इसलिए कि कुछ हैं जो कामयाब हुई हैं, उनको देखकर वो आगे आई हैं, वो इम्प्रेस होती हैं। हाँ। वो काफी कहती हैं हम ज्वाइन कर, मगर कहीं ना कहीं घर से रोक दिया जाता है। तो हम ये नहीं कह सकते कि लड़कियां नहीं चाहती इस फील्ड में आना, लड़कियां आना चाहती हैं, लेकिन कहीं मेरा मतलब है कि मैं तो कह रही हूँ बड़ी हैं, बिल्कुल तादाद ज्यादा हुई है, तो वो तादाद क्यों ज्यादा हुई है? क्योंकि अब उन्हें समझ आ गया, कौन सा है, चार्म उन्हें नजर आया यहाँ, उन्हें लगता है ये भी एक फील्ड है, सबसे जो बड़ा चार्म है। या कामयाब लेडीज को देखकर कह रही हैं कि ये अगर कामयाब है तो हम भी कामयाब हो सकते हैं। लड़कियों में ये चीज होती है कि अगर वो ऐसे कर रही है तो मुझे भी ऐसा होना चाहिए, और कंपटीशन है। लेकिन इसके अलावा आपकी जो अपनी लगन है, देखिए अगर आप अपने पैशन को अपना प्रोफेशन बना लें तो मैं समझती हूँ बेस्ट चीज है। यही बात अगर आपका माइंड नहीं है उस तरफ और आप किसी को देखकर वो चीज करना चाह रहे हैं तो फिर तो ये वही वाली मिसाल हो जाएगी, कौवा चला हंस की चाल और अपनी चाल भी भूल गया। तो अगर आपका माइंड है, आपका ये पैशन है और आपका ना, तो आप आए। और उसके लिए क्या जरूरी है? आपका कॉन्फिडेंस, आपको नॉलेज होनी चाहिए। एक लॉयर जो होता है, अगर उसे लॉ की नॉलेज नहीं है तो वो लॉयर कहलाने का हकदार भी नहीं है। ये नहीं है कि आप डिग्री लेकर, वो तो हर शोबे में जब तक नॉलेज नहीं होगी आप कामयाब हो ही नहीं सकते। तो अब जो लड़कियां आ रही हैं, अब उन्हें अंदाजा हो गया है कि ये भी एक फील्ड है, सिर्फ डॉक्टर की एक फील्ड नहीं है, एडवोकेट कैसी भी एक फील्ड है और आपको उसको ज्वाइन करना चाहिए। सही, और हमें दूसरों के लिए लड़ना चाहिए। अच्छा, अक्सर जो ड्रामा और मूवीज में हम देखते हैं तो जो कह रहे होते हैं जज साहब ऐसा नहीं है, ऐसे है, उससे भी बहुत इम्प्रेस हो रही हैं लड़कियां, क्योंकि अब उसमें खवातीन को भी दिखाया जा रहा है। हाँ, बिल्कुल। अच्छा, प्रोग्राम कंटिन्यू है मगर थोड़ा सा वक्फा लेंगे। नाज़रीन, वक्त थियो हिकिड़े नंढड़े वक्फे जो, असां जल्दी मोटूं था, असां सां गॾु रहिजो।
नाज़रीन ॿीहर हाज़िर आहियूं बिनते हवा में ऐं आसमा ॾाढा हलूं। आसमा छा था सम्झो त छोकिरियुनि जे लाइ वकालत करणु मुश्किल आहे आसान आहे? को बि कमु आसान न हूंदो आहे ऐं को बि कमु नामुमकिन बि न हूंदो आहे। हर कम जे लाइ कोशिशि त लाज़मी न ॾिसो हाणे जेकॾहिं हिकिड़ी छोकिरी टीचर थियणु थी चाहे त बिना सोचे सम्झे चवंदी मां टीचर थी वञा, जेकॾहिं डॉक्टर थियणु थी चाहे चवंदी थी वञा, पर एडवोकेट थियण लाइ उहो थोरी देरि सोचींदी आहे आसान आहे मुश्किल आहे इन में फील्ड में कदम रखां या न रखां? असल में छा आहे त ही उन्हनि जे लाइ अननोन फील्ड आहे, माना हर ॻोठ में कोर्ट कोन्हे का, या हिकिड़ी हिडन आहे अननोन बि नथा चई, हिकिड़ी हिडन आहे अञा बिल्कुलु हिकिड़ो ढक आहे न, माना कोर्ट तव्हांखे या त तालके में मिलंदी या ज़िले में मिलंदी, स्कूल तव्हांखे हर स्कूल में मिली वेंदो, डॉक्टर्स तव्हांखे हर माना वकील हिकिड़ो परे खां अट्रैक्टिव करण वारी शइ हूंदी आहे, त पोइ हिकिड़ो ख़ौफ़ बि हूंदो आहे त यार इन जे लाइ छा करणो पवंदो या इहा शइ थोरो रिझ कराईंदी आहे। पर हाणे अगरि असां अॼु जे दौर खे ॾिसूं था त न सिर्फ़ वकालत जे अंदरि बल्कि ओवरऑल जेके बि फील्ड्स आहिनि उनमें तव्हांखे चङी ख़ासी तादाद जेके आहिनि उहा गर्ल्स जी नज़र ईंदी ऐं उहा हिकिड़ी असांजे पूरे समाज जे लाइ हिकिड़ी प्लस पॉइंट आहे। ऐं आउं हिन जी जेका मेन वजह सम्झां थी उहे ॿ आहिनि। हिकु त असांजो जेके गर्ल्स आहिनि उन्हनि मां उहो ख़ौफ़ जेका हिकिड़ो दहशत वारो माहौल हूंदो आहे उहो कंहिं हद ताईं काफ़ी घटिजी वियो आहे ऐं उनजे पुठियां यकीन दहशत कंहिंखां थी उन्हनि खे जेका असांजे समाज में हिकिड़ी छोकिरी जे लाइ हूंदी हुई त पढ़णो न आहे या वरी इहा बि ज़हन में ॻाल्हि उते क्रिमिनल माण्हू हूंदा, क्रिमिनल माण्हू आहिनि या काफ़ी सारा अहिड़ियूं फैमिलीज़ हूंदियूं जिन जी फैमिलीज़ में माना गर्ल्स खे गाइड ईअं कयो वेंदो त ॼण ॿाहिरि कोई जिन या ॿी मखलूक कोर्ट में वेंदी उते क्रिमिनल माण्हू हूंदा, कहिड़े क़िस्म जा माण्हू हूंदा। मूंखां अक्सर असांखां सवाल थींदा आहिनि त तव्हां जो भला इहे जेके खूनी वारो हूंदा आहिनि पंहिंजो खून करे वेंदा आहिनि उन्हनि जा केस खणंदा हो पोइ तव्हांखे केरु मारे वञे त पोइ असांखे छो मारींदा, सो अहिड़े क़िस्म जूं शयूं हूंदियूं हुयूं माइंड में। पर हाणे जेको आहे वक़्तु उहो काफ़ी चेंज थींदो पियो वञे ऐं आउं सम्झां थी त इहा असांजे लाइ ॾाढी हिकिड़ी सुठी शइ आहे त असांजो जेके छोकिरियूं आहिनि उहे हर फील्ड में मेहनत कनि पियूं ऐं वकालत जे अंदरि बि हू मेहनत कनि थियूं। पर जीअं मुंहिंजी कुलीग चई वई त जेको आहे सो मेल डोमिनेटेड सोसाइटी आहे असांजी त उहा शइ असांखे कोर्टनि में बि नज़र अचे थी, बट उहा शइ बि नज़र अचे थी त पहिरियां इहो हूंदो त असां हिन शइ खे क़बूल कयो त मेल डोमिनेटेड सोसाइटी आहे हिन करे असांखे बर्दाश्त करणो पवंदो। हाणे असां रिजिस्ट करणु सिखियो आहे त ठीकु आहे मेल डोमिनेटेड सोसाइटी त आहे बट असांखे बि त पंहिंजो कमु करणो आहे न, त हाणे उहो थिए पियो मुश्किल हुई माना मतिलबु हाणे आसान थी वई आहे कुझु काफ़ी आसान थी वई आहे। हिकिड़ो सवाल थी कयां, अक्सर माण्हू मां ॾिठो आहे त इन ॻाल्हि ते सोचे चुप थी वेंदा आहिनि त छोकिरी एडवोकेट आहे, माण्हू छोकिरा शादी करणु पसंदि न कंदा आहिनि एडवोकेट सां, चुप थींदा आहिनि एडवोकेट आहे न हिते रिश्तो न कयो ॿिए हंधि कयो, ईअं छो? ईअं इन जे करे आहे त आउं एडवोकेट थी वञा त जेकॾहिं छोकिरो राज़ी हूंदो न माउ पीउ तसली न चाहींदा बाबा छोकिरी वकील अथई कोर्टुनि में हूंदई तोखे बि सुभाणे ॻीलींदई वञी, बिल्कुलु छो त हुनखे पंहिंजे राइट्स जी ख़बर पइजी वई न। जेका छोकिरी घर में आहे उनखे ख़बर ई न आहे वीचारी खे या जेका वकील न आहे, असांजे काफ़ी सारा डॉक्टर्स खे बि लॉ जी ख़बर न हूंदी आहे न त असांजा जेके कानून में हक़ आहिनि उहे कहिड़ा आहिनि ऐं जेका वकील थिए थी उहा भली वकालत न बि करे पर उन 4 अखर ज़रूर पढ़िया हूंदा ऐं उनखे इहा ख़बर हूंदी त मुंहिंजा राइट्स छा आहिनि ऐं अगरि कोई मुंहिंजा राइट्स नथो ॾिए त उनखे कीअं वठी सघिजे थो, उनखे कोर्ट में कीअं गीले सघिजे थो, त ज़ाहिर आहे इहा ई हिकिड़ी ख़ौफ़ जी शइ हूंदी आहे त इहे त देरी न कंदी हिनखे त सभु ख़बर आहे। अच्छा ईमानदारी सां ॿुधायो जेके तव्हां वटि तव्हांजी कलीग्स आहिनि या ॿियूं जेके तव्हां ॾिसो था पंहिंजे आस पास वकील छोकिरियूं ऐं कामयाबी सां ज़िंदगी गुज़ारनि थियूं शादीअ खां पोइ या वाकई वीचारनि हस्बैंड खे गेलियुनि थियूं केसनि में? मैडम इहो न सिर्फ़ मूं गर्ल्स जे लाइ वकीलनि जे लाइ आम छोकिरी कीबाईंदी उहा चवंदी केरु वरी हाणे केस करे केरु कोर्टुनि में वञे, पर वकील छोकिरी चवंदी त का ॻाल्हि ई कोन्हे का, जेकर थोरी बि कई कंदे नखरो कंदे त मां त केस कंदीमांइ, न ईअं न डिॼंदी कोन न डिॼंदी बिल्कुलु कोन, पर मैम पंहिंजी ख़ुशी सां आउं नथी सम्झां त का बि हिकिड़ी नॉर्मल औरत जेका डिप्रेशन जो शिकार फर्स्ट ऑफ ऑल न हुजे त उहा न चाहींदी त मां हिकिड़ो ख़ुशहाल घर हिकिड़ो हस्बैंड जेको मूंखे रिस्पेक्ट बि ॾिए थो लव बि करे थो त आउं हुनखे कोर्टनि में गिलियां, अगरि हू पढ़ियल लिखियल इहो लव हमेशह न रहंदो आहे, इहो लव हमेशह न रहंदो आहे ख़तम थी वेंदो। अच्छा हिकिड़ी कॉल था वठूं हफ़ीज़ असां सां कराचीअ मां मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम हफ़ीज़। वालेकुम सलाम। अभी मुझो नंढड़ो इहो सवाल हूंदो मैडम जेके वकील साहिबान वेठियूं आहिनि त अक्सर जेको माण्हू कोर्ट ताईं पुॼे थो आम माण्हू वो औरत जे मुक़ाबले में वधीक अहमियत मर्द वकील खे छो थो ॾिए, औरत में का अहलियत नथो सम्झे या मिसाल ॻाल्हि जज ॾाढो मर्द बीहण जे करे थो। सही 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 ठीकु मां सम्झी वियसि जवाबु तव्हां वठी था ॾियूं। असमा हाणे सुवाल आयो आहे त चए थो त जेकॾहिं को माण्हू हिकिड़ो माण्हू वञे थो केस आहे हुन ते कोर्ट में पहुतो हुओ त हाणे उहो जेको तलाश कंदो त जेकॾहिं हिकिड़ी वकील लेडी हुनजे अॻियां अची वई
त उहो चवंदो न हिन औरत खे त मां केस न ॾींदुसि पंहिंजो, कंहिं मर्द खे ॾियां जेको मुक़ाबिलो करे। छा इहो सही आहे? असल में इहो त बिल्कुलु ग़लति आहे, ईअं न हुजणु घुरिजे, छो त किताब जेके मर्द पढ़िया आहिनि असां बि उहे न, तव्हां ॿुधायो हक़ीक़त में अहिड़ो ईअं थींदो आहे तव्हां बिल्कुलु वटि? थिए थो, बिल्कुलु थिए थो। ऐं इन जो रीज़न आउं इहो थी सम्झां त उहा ई असांजी हिकिड़ी मेंटेलिटी सेट थियल आहे त हू ईअं था सम्झनि त असांखे को केस न आहे विणो, बल्कि का जंग फतेह करणी आहे या को मेल मलाखड़े वारो को प्रोग्राम आहे जो मर्द खे वधीक ताक़त आहे, उहो खटे वेंदो, औरत कोन खटे सघंदी। इहा हक़ीक़त में इहा सोच हिते जे दंग कंदी त इहा जेका लड़ाई थींदी, मर्द हुजे या औरत एडवोकेट हुजे, त उहा दिमाग़ जी लड़ाई आहे, हू पंहिंजी सोच जी लड़ाई विढ़ंदो, पंहिंजे सिहत जी न। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं काफ़ी सारा अहिड़ा असां थियो आहे, एक्सपीरियंस थियो आहे मुंहिंजो। त हाणे हिकिड़ो केस आहे, आउं वकील आहियां, मूंखे ख़बर आहे त हिते मुंहिंजे ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे, हिते न आहे, या मुंहिंजी साइड क्लोज़ थी वई आहे, हाणे ॿिए वकील जो वारो आहे, उहो ॻाल्हाईंदो, मूंखे जज न ॻाल्हाइण ॾींदो। पर असांजा जेके क्लाइंट्स हूंदा आहिनि उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे, वो ॿाहिरि निकिरी चए यार मूं वारे वकील में त हाल ई कोन, ॻाल्हाए ई कोन पियो। असांजा जेके क्लाइंट्स हूंदा आहिनि उहे यकीनन थोरा हूंदा आहिनि जेके कोर्ट जे माहौल खां वाक़िफ़ न आहिनि, त पोइ इन जे करे हू मर्द खे वधीक हू सम्झंदा आहिनि त हू रड़ियूं करे ॻाल्हाईंदो, हू दाबो रखे थो, ऐं हू इन खे चवंदा आहिनि वीचारी खां आवाज़ ई कोन, तारीफ़ कंदा गजे पियो, सफ़ा शींहं वांगुरु पियो गजे, अहिड़ो त वकील हुजे। सही था चयो। अच्छा रूस, ये देखा गया है कि जो हमारे पास लड़कियां आती हैं, शुरू हो गई वकालत में, जल्दी ही जज बनना चाहती हैं, क्यों? क्योंकि ये एक अच्छी फील्ड, जज जो है ऑब्वियसली आपको एक सीट मिल जाती है, और लेडी के लिए बेहतर ये है क्योंकि हर प्रोफेशन में ये है कि आराम से आप बैठे, बेहतरीन जो अगर आप घर में भी देखें जो हमारी मदर हैं, फैसले वो ही कर रही होती हैं। तो हमारे फादर भी जो है वो आके उनसे पूछ रहे होते हैं भाई मम्मा कहाँ है, बच्चे आते हैं मम्मा कहाँ है, वो कभी ये नहीं कहते पापा कहाँ है। तो जो बेस्ट किरदार अदा कर रही है वो माँ अदा कर रही है। तो इसी तरीके से इस प्रोफेशन में, क्योंकि काजी का शुरू से हमारे इस्लाम में भी अगर देखा जाए बड़ा एक अच्छा मनसब है कि आपने बहुत बेहतरीन फैसला करना है, औरत से बेहतरीन फैसला तो मैं समझती हूँ कोई कर ही नहीं सकता, और वो इसीलिए भी जज बनना चाहती हैं कि एक अच्छा है कि उनका जो प्रोफेशन है वो आगे जाएगा, एक सीट पे बैठी हैं, उन्हें ज्यादा इधर उधर कोर्ट्स में आना जाना नहीं पड़ रहा, वो सिर्फ फैसला करेंगी, सुनेंगी, हाँ ये है, और इनकी बात सुनी, दोनों लॉयर्स की सुनकर जो आपका कंक्लूजन निकला वो उन्होंने कंक्लूजन निकाल दिया। जज तो मैं खुद भी बनना चाहती हूँ, और नेक्स्ट मंथ जो मेरी एग्जाम है, मुझे ये लगता है कि प्रोफेशन वकालत का ही, ऑब्वियसली आप LLB करेंगे तो ही आप जज की सीट ले सकते हैं। अगर काजी बनना चाहती है औरत एक फाइटर के अलावा, क्योंकि एक तरीके से एक फाइट ही है जो हम केस फाइट कर रहे होते हैं कोर्ट में, अगर वो उसके अलावा भी अगर बैठना चाहती है एक सीट पर, वो चाहती है कि ठीक है मुझे एक अच्छा रुतबा, एक अच्छी रेस्पेक्ट मिले, क्योंकि जजेस माशाल्लाह हमारे ऑनरेबल जजेस हैं और उनकी काफ़ी रेस्पेक्ट है, तो वो लेडी को जो रेस्पेक्ट चाहिए हमेशा से, जो कि हमारे इस्लाम में भी दी गई है, हमारे कानून में भी दी गई है, जो कॉन्स्टिट्यूशन हमारा सुप्रीम लॉ है उसमें भी, तो वो भी ये समझती हैं। इसके अलावा ये कि ऑब्वियसली आपकी सैलरी होती है, आप कमा रहे हो। अच्छा वैसे एक बात बताऊं कि मेरे बाबा खुद सेशन जज रह चुके हैं, तो वो जब वकील थे वो कहते थे आजाद माहौल में था, अब बाउंड हो गया हूं, सेशन जज बन गया। तो वक्त थियो हिकिड़े नंढे ब्रेक जो, नाज़रीन वक्त थियो हिकिड़े नंढे ब्रेक जो, असां जल्दी मोटूं था, मेहरान सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, ॿीहर हाज़िर आहियूं बिनते हवा में। अच्छा भला आसमा, अक्सर असां वटि जेके छोकिरियूं हूंदियूं आहिनि उहे पाण खे सम्झनि अथियूं त असां वकालत जे शोबे में महफ़ूज़ आहियूं, उन्हनि जा माइट बि सम्झनि था असांजी छोकिरियूं महफ़ूज़ आहिनि। ॾिसो वो तव्हांखे महफ़ूज़ हिकिड़ी शइ रखे थी, उहो आहे तव्हांजो सेल्फ कॉन्फिडेंट। छो त उहो ज़मानो गुज़री वियो जॾहिं जेको आहे सो धाड़ेल वारो ज़मानो हूंदो हुयो, या जेको आहे सो एसिड वारो ज़मानो बि हिकिड़ो असां ॾिठोसीं त रस्ते वेंदे कोई एसिड गुज़ारे वियो, हारे वियो। पर हाणे माहौल काफ़ी चेंज थी वियो आहे। ही जेके प्रोफेशनल फील्ड्स आहिनि तव्हांजूं, चाहे उहा मेडिकल फील्ड हुजे या लॉ वारी फील्ड हुजे, इन में तव्हांजो सेल्फ कॉन्फिडेंट लाज़मी आहे। त तव्हां कीअं, तव्हांजो बॉडी लैंग्वेज छा आहे, तव्हांजो वे ऑफ टॉकिंग छा आहे, तव्हां कीअं मुआशरे खे डील कीअं था कयो, तव्हां मर्दनि खे डील कीअं था कयो। ऐं ज़रूरी न आहे त तव्हांखे तव्हांजे लाइ पॉज़िटिव कमेंट्स ई मिलनि, जॾहिं तव्हां इन्हनि फील्ड्स में अचो था त तव्हां मेंटली तयारु हुजो त नेगेटिव कमेंट्स तव्हांखे ॿुधणा पवंदा, पर उन्हनि मां कीअं गुज़रणो आहे अॻिते
उहो तव्हां ते डिपेंड थो करे। त हिकिड़ी त इहा शइ आहे त हिकिड़ो त तादाद असांजो काफ़ी सारो वधियो आहे, इन जे करे बि हिकिड़ी असां सिक्योरिटी हिकिड़ी सेफ्टी फील कयूं था, त असां 200 ॼणियूं आहियूं, सुभाणे कोर्ट बंदि बि कराए सघूं था। हिकिड़ो मेजॉरिटीज़ अथॉरिटी असां मूंखे उहा शइ बची वई आहे। ॿियो आहे फैमिली सपोर्ट, तव्हांजे लाइ तमामु घणी अहमियत थी रखे त तव्हांजी फैमिली में कोई अहिड़ो माण्हू आहे जंहिंसां तव्हां क्लियरली शेयर कयो था हिन माण्हू खां मूंखे हीअ शइ फील थिए थी, या हेॾे वञण सां हिन माण्हू मां मूंखे हीअ ख़तरो फील थिए थो। त उहा शइ बि असांजे मुआशरे में हाणे काफ़ी अची वई आहे, त पेरेंट्स छोकिरियुनि जे मसइले खे सम्झनि बि था ऐं ॿुधनि बि था, ऐं उहा ई वजह आहे जो काफ़ी तादाद में असांखे हिते छोकिरियूं, ऐं इवन हाणे इहो आहे त अॻु में हो त नंढड़ो जॾहिं इवन भरिसां को सीटी वॼाए वेंदो तॾहिं का छोकिरी माना पूरो अधु कलाक त हुते बीह रहंदी त हाणे मां अॻिते वञा, हाणे अगरि सीटी वॼाए थो त वापसि में सीटी वॼाए थी। सो इहो जेको उन्हनि में हिकिड़ो सेल्फ कॉन्फिडेंस अची वियो आहे, अगरि को नंढो मामिलो थिए थो त उहो त घर ताईं पहुचे ई कोन थी, उते ई हैंडल करे पोइ घर ताईं वञे थी। सो इहा ॾाढी हिकिड़ी बहितर शइ आहे। सही। अच्छा उरूस, जो मर्द वकील होते हैं उनका रवैया कैसा होता है औरत वकील के साथ? मर्द जितने भी हों, चाहे वो वकील हो या ना हो, मर्दों का रवैया ऑब्वियसली आप खुद भी जानती हैं प्रोफेशन में एक ही रवैया होता है, क्योंकि सिन्फ नाजुक को, क्योंकि ये जो लफ्ज हमारे साथ नाजुक लग गया है ना, अल्लाह ताला ने बनाया तो बड़ा खूबसूरत है, लेकिन मर्द हज़रात सोचते हैं कि भाई ये नाजुक है तो नाजुक ही रहनी चाहिए। अब अगर कोई ज्यादा बोलने वाली होंगी तो उन्हें बोल्ड का खिताब मिल जाता है, और वो कहते हैं भाई ये तो हमारे लिए सही नहीं है तो बोल्ड है। किसी भी औरत को मैंने देखा है, और मर्द नहीं चाहते होंगे कि लड़की आगे बढ़े, नहीं आगे बढ़े, ऑब्वियसली। उसकी वजह क्या है? वो लोग डरते हैं। ये मैंने एक रिसर्च की है, मर्द डरता है कि अगर औरत ज्यादा उससे बड़ी हो जाएगी या उसके मुकाबले में ज्यादा उसकी कंपटीशन पे आके खड़ी हो जाएगी तो हमारे लिए तो बड़े मसले हो जाएंगे, क्योंकि मर्द की जो एक सेल्फ रेस्पेक्ट है ना वो बड़ी खत्म होती है। कि अगर औरत उसके सामने बात भी आई कांटेक्ट कर रही है, अरे ये तो आई कांटेक्ट करके बात कर रही है, और उसे गिराना है तो वो बस फिर एक ही बात पे आते हैं कि आप उसके जो कैरेक्टर है आप उसको कुछ भी बोल दें। अगर वो बोलने वाली है, आप उसका बोलना जज नहीं करता है उसके कैरेक्टर को, उसके कपड़े जज नहीं करते कैरेक्टर। आप ये देखें कि अच्छा है औरतें आगे बढ़ रही हैं, आ रही हैं, क्योंकि औरत ही तो औरत के दुखों को ज्यादा समझती है, उसको क्या इश्यूज हैं, क्या प्रॉब्लम है, ये मर्द हजरात तो नहीं समझते। वो तो ऑब्वियसली हर किसी के लिए एक ही नजरिया रखते हैं, तारीफ करते हैं, लेकिन अगर लेडीज ये आ रही हैं तो ज्यादातर मैंने देखा है खवातीन में जो मेरे पास जो मैटर्स आते हैं, खवातीन ज्यादा औरतों को मैटर्स देना चाहती हैं अपने, वो उनसे खुल के बात कर सकती हैं, खुल के गुफ्तगू कर सकती हैं। बीइंग अ लेडी आपको भी पता है कि ठीक है इस औरत का मैटर है तो किस किस हद तक क्या क्या बात करनी है। कुछ शर्मो हया है हमारे माशरे में, हमारे इस्लाम में, उसको रहते हुए चलना चाहिए, तो वही चीजें चल रही हैं। तो मर्द हजरात का जो रवैया है फिलहाल तो मैं ये कहूँगी प्रोफेशन में भी अल्हम्दुलिल्लाह अभी तक तो ठीक है, बहुत अच्छा है, सपोर्ट कर रहे हैं। लेडीज बार उन्होंने बनाई है कि ठीक है जो लड़कियां नहीं बैठना चाहती बार में वो लेडीज बार में बैठे, रिलैक्स भी होना चाहती हैं, खवातीन हैं, बहुत सारे इश्यूज हैं, उसके हिसाब से वो सही है, अच्छे चल रहे हैं। लेकिन जो मैंने ज्यादा देखा है कि अगर बोल्ड है तो वो बोल्ड को हमने बहुत ज्यादा बोल्ड बना लिया। मुझे लगता है ये प्रोफेशन है, आपको स्कैटर्ड होना चाहिए। जैसे हम एक सेक्शन के थ्रू बात नहीं करते जज साहब के सामने कि जो ये आपका सेक्शन है इसी के थ्रू हम बात करेंगे, हम साइटेशंस भी लाते हैं, हम सुप्रीम कोर्ट की अथॉरिटीज भी लाते हैं, हम उससे क्रिमिनल प्रोसीजर में अगर क्रिमिनल मैटर है उसमें भी जाते हैं। तो हम ये क्यों सोचते हैं कि जब प्रोफेशन इतना बड़ा है तो आप ऐसा क्यों सोचते हैं कि आप एक कमरे में बंद है और बस इस कमरे की हद से हमें बाहर नहीं निकलना। महदूद सोच की बात हो गई। महदूद सोच है। मुझे लगता है सोच को आपको बड़ा करना चाहिए, अच्छा सोचना चाहिए। जो हमारा माइंड है ना इसमें हम अपने गार्बेज भर रहे हैं और कुछ भी नहीं। सही। अच्छा आसमा जेके औरतूं वकील हूंदियूं आहिनि उहे अपनी ऑफिस न खोलींदियूं आहिनि, मां तमामु थोरियूं ॾिठियूं जेके ऑफिस खोलनि थियूं, उन छा सबबु आहे? आउं सम्झां थी त जेके फाइनेंशियली साउंड आहिनि उहे खोलनि थियूं ऐं खोले बि सघनि थियूं। बाक़ी इहो आहे त जेके सर्वाइविंग आहिनि छो त ऑफिस जो पोइ वरी काफ़ी सारा इश्यूज़ बि थियनि था न, मतिलबु तव्हांखे ऑफिस रेंट पे ॾियणी आहे, ऑफिस जो डेकोरम, ऑफिस जो जेको लुक आहे उहो बि मैनेज रखिणो आहे, ऐं प्लस में तव्हांखे जूनियर्स बि पाण वटि आहे या स्टाफ रखिणो आहे। त आउं सम्झां थी त हिन में हिकिड़ो हिसो त काफ़ी आहे फाइनेंशियली इश्यूज़ बि थियनि था औरतुनि सां। ऐं ॿियो इहो आहे त जॾहिं असां बिल्कुलु साॻी ॻाल्हि वांगुरु त असां वटि तमामु घटि गर्ल्स आहिनि जेके कंटिन्यू रखी सघनि थियूं, माना अचनि थियूं कुझु टाइम 2-4 साल कंटिन्यू रखनि थियूं ॾाढियूं, जॾहिं हू इनरोल थी वञनि, वरी जॾहिं विच में को शादी थिए थी, का गमी थिए थी, वञनि थियूं त विच में वॾी डिघी ब्रेक लॻी थी वञे। उन खां पोइ जॾहिं तव्हां ही हिकु अहिड़ी फील्ड आहे जिते अगरि तव्हां स्क्रीन ते आहियो त तव्हां आहियो, अगरि तव्हां स्क्रीन तां गुम था थियो त वरी अगरि तव्हां ॿीहर अचो था त वरी तव्हांखे ज़ीरो खां स्टार्ट वठिणो थो पए। त उन सॼे में हाणे अगरि मां ऑफिस खोले विया, मूं वटि
5 केस बि कोन्हनि, ऐं ऑफिस कहिड़े हफ़ाले खोए रही आहियां। सो इहो बि हिकिड़ो वॾो इशू आहे। तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आया ऐं तमामु सुठी डिस्कशन थी। नाज़रीन, तव्हां असांजो जेको प्रोग्राम ॿुधो जंहिंमें असां इहो डिस्कस कयोसीं त औरतुनि खे या छोकिरियुनि खे वकालत जे शुबे में छा मुस्तक़बिल थो मिले। त असां वटि काफ़ी एतिरियूं असांजी महिमान बि आहिनि ऐं वेठियूं उन्हनि बि ॻाल्हि ॿोली ई कई त केतिरियूं असां वटि एडवोकेट एतिरियूं आहिनि जेके तमामु घणियूं कामयाबु आहिनि, जेके जज थी चुकियूं आहिनि ऐं जेके जज न बि थियनि थियूं त सुठी वकालत कनि थियूं, सुठी तरह कामयाबु रहनि थियूं उहे। त ॻाल्हि उहा ई आहे त शुबो कहिड़ो बि हुजे, जेकॾहिं तव्हां में जज़्बो आहे महिनत करण जो त पोइ यकीनन तव्हां अॻिते वधी ईंदा। ऐं ॿी वॾी ॻाल्हि आहे कॉन्फिडेंस। जेकॾहिं हिकिड़ो एतमाद आहे पंहिंजे पाण में त पोइ यकीनन हर शोबो आसान आहे। पर जेकॾहिं पाण में एतमाद न आहे ऐं दुनिया खां डिॼंदा रहंदासीं त यकीनन औरतूं पोइ अॻियां न वधी सघंदियूं। त इन ॻाल्हि खे, इन शाइनेस खे पंहिंजे खे ख़तमु करणु घुरिजे ऐं अॻियां ज़रूरु वधणु घुरिजे। हीउ प्रोग्राम या बिनते हवा जो कोई बि प्रोग्राम ॾिसणु चाहियो त मेहरान जी वेबसाइट ते ॾिसी सघो था। अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजी मेज़बान ज़ाहिदा ताजबड़ो खे ॾींदा इजाज़त। वरी मिलंदासीं ईंदड़ प्रोग्राम में। तेसिताईं अलाह जी अमान।